वालेकुम। टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में भलीकार बारो। अज असी क्लास बे जो सबक छवियों पढ़ंदासूं। दुआ है असांखे तूं साईं सदाई खुदाया, करम सां पाई ने पाई खुदाया। जियारी तूं मारी तूं आहीं तूं मालिक, तूं ही रिज़क सबके रसाई खुदाया। ना मट तुंहिंजो मौला तू बेमिसल आहीं, असीं तुंहिंजा बाना तू साईं खुदाया। ॾिसीं थो पसीं थो तूं हर जाइ असांखे, तूं शल वाट पंहिंजी पसाईं खुदाया। करियूं इल्मु हासिल चङो कर असांखे, जवानी खां पीरीअ ताईं खुदाया। करियूं तुंहिंजे दर ते था ही अर्ज़ साईं, ककर शल करम जो वसाईं खुदाया। बारो इहा दुआ बेत आहे, इहा लिखियलु आहे मिर्ज़ा कलीच बेग। बारो इहा क्लास बे जो आख़िरी सबक़ हो। वरी इन सबक़नि जी मशक़ लाइ वरी हाज़िर थींदासूं। चैनल खे सब्सक्राइब कंदा जी तव्हांखे अपडेट मिलंदी रहंदी। लाइक कंदा, कमेंट कंदा। अल्लाह हाफ़िज़।